पीपुल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े चयो आहे त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि जन ते वफ़ाक़ खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। पीपुल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो गड़ी खेरे में अॻूणे MPA मीर गुलाम मोहम्मद शेलियाणीअ जी घरवारीअ जे वफ़ात ते मीर आमिर ख़ान शेलियाणी, अली नवाज़ ख़ान शेलियाणी ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते निसार खोड़े मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो हिकु IG खे यरगमाल बणायो वियो। हुन चयो त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं उन्हनि ते कब्ज़ो करण वफ़ाक़ खे न ॾींदासीं। IG साहब ते ज़ोर विझी ऐं कंहिंखे इन नमूने सां गिरफ़्तार कराइजे। सभु कंहिंखे ख़बर आहे त इहो बेलेबल ऑफेंस हुयो। पूरी फ़रियाद हुई जंहिंमें इहो बि चयोसीं क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वियूं मूंखे। जंहिं FIR दाख़िल कराई उहो क़ाइदे मज़ार ते हुयो ई कोन। उहो अलाए किथे कोरंगी में अलाए किथे वेठो साबित थी वियो त उहो उते जॻह वारदात ते हुयो ई कोन, तंहिंजे करे उहो कलम बि न लॻो। उन FIR ते कलम न लॻो, कटे छॾियऊं। बाक़ी जेको हुयो ऑफेंस उहो अवेलेबल हो ऐं हेॾो वॾो हंगामो करे IG खे हिन नमूने सां ज़ोर ज़बरदस्ती करे गिरफ़्तार कराइण, उन खां पोइ 1 लख रुपए जी ज़मानत थी ऐं गम थी वियो। ॼाणी बुझी इहा कोशिशि कई वई त असांजे हिन इतिहाद में रुख़ न विझिजे। ॼाणी बुझी ग़लति फ़हमियूं पैदा करण जी कोशिशि कई वई असांजे इतिहाद में ऐं हीउ अहिड़ो घिरावनो कमु थियो जंहिं ते मां सम्झो इन वफ़ाक़ी सरकार खे शर्म अचणु खपे। निसार खोड़े जो वधीक चवण हो त वफ़ाक़ सिंध जा 66 अरब रोकियूं वेठो आहे। अगर उहे मिलन त सिंध में UC सतह ते तरक़ियाती कम कराया वेंदा। उन मौके ते निसार खोड़े सां गॾु MPA डॉक्टर सोराब सरकी, असलम शेख, मीर लियाकत लाशारी पिण गॾु हुआ। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk